रात जो देर सां एक्चुअली सिंध गवर्नमेंट इहो नोटिफिकेशन नोटिफिकेशन जारी कयो त तकबंदी पर कल्ह जेका MQM वारनि जो मर्जर थियो जी हाँ पाण में ठही विया धड़ा ॿ धड़ा बेसिकली PSP ऐं हू त उन्हनि चयो पिए त हुननि खे पकाइद इलेक्शन न थींदी ऐं पोइ राति जो देर सां सिंध हुकूमत जे वज़ीरनि प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त हा बराबरि चूंडूं मुलतवी थी वियूं। जी हाँ उन में बि ख़ासि तौर ते कराची हैदराबाद ऐं दादू जी हाँ अलाए छो बाक़ी इलाइक़ा छॾे ॾिनऊं लेकिन बहरहाल जी हाँ उते शायदि MQM जो एतिराज़ हूंदो ॿियनि इलाइक़नि में सो MQM खे राज़ी करण जी कोशिशि कई सिंध हुकूमत त बाबा ॾिसो असीं छा था करे सघूं, असां त नोटिफिकेशन जारी करे छॾियो त भई तकबंदियूं जेके आहिनि उहे वापसि नोटिफिकेशन वरितोसीं पर इलेक्शन कमीशन ॿिए ॾींहुं सिंध सरकार जे अहिड़े फ़ैसिले खे रद्द करे छॾियो ऐं चयो न थींदियूं 15 माना सुभाणे न परीं 15 तारीख़ 15 ॾींहंनि खां पोइ कोन्हे परीं आहे इलेक्शन। सो MQM वारनि जी इहा ख़्वाहिश या जेका हुननि खे ख़ातिरी कराई हुई कंहिं बि सरकार त चूंडूं मुलतवी कराए छॾींदासीं, उन्हनि पंहिंजे पर में पीपल्स पार्टी वारनि उहो कमु कयो त रिंद के रिंद रहे और हाथों से जन्नत न गई त भई असां कोशिशि कई ॾिसो यार MQM खे मतिलबु सुभाणे MQM जे साम्हूं MQM हुनखे मयार न ॾेई सघंदी आहे सिंध पीपल्स पार्टी खे लेकिन इलेक्शन कमीशन नथी मञे सो MQM वारनि कल्ह त पकाणी सां चई पई त चूंडूं थींदियूं कोन, उहो त हाणे थियनि थियूं परीं। ॿी ॻाल्हि कल्ह वॾे ज़ोम सां MQM वारनि चई हुई त असीं थियणु न ॾींदासीं। जी हाँ सो हाणे इहो नुक़्तो सुभाणे ॾिसी परीं ॾिसी वठंदासीं त MQM वारा थियणु कीअं न ॾींदा ऐं थींदी न थींदी एग्जैक्टली छाकाणि त परीं जेको आहे आचर वारे ॾींहुं फ़ौज ऐं रेंजर्स जेका आहे उहो को पोलिंग त कोन हूंदी छाकाणि त GHQ चयो आहे त हू क्विक रिस्पॉन्स ॾींदी किथे को फॾो फसाद थियो त। सो ही पुलिस सिंध हुकूमत PTI MQM जमात इस्लामी MQM हक़ीक़ी पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट हिननि जे विच में हिकिड़ो ओपन ग्राउंड हूंदो त पाण में मलवड़ी वेठनि। लेकिन मूंखे अगरि ही सभु जेके पार्टियूं इलेक्शन विढ़नि थियूं ऐं जेके पार्टियूं इलेक्शन विढ़ाइनि थियूं असां इलेक्शन कमीशन आहे, सिंध पुलिस आहे, सिंध गवर्नमेंट जो ॿियो अमलो आहे, DCs आहिनि, ROs आहिनि ऐं ही जमात इस्लामी MQM, पर मूंखे लॻे थो त हिकिड़ी पार्टी हिननि मां सभिनी मां सरसी हासिलु कंदी। मूंखे ईअं लॻे थो त सुभाणे परीं ही जेके सियासी पार्टियूं विढ़नि पियूं हींअर 15 तारीख़ ते बल्दियाती इलेक्शन उनमें कराची में हिकिड़ी पार्टी हिन सभिनी खे ज़ोर थी वेंदी, उहा आहे MQM बाइकॉट ग्रुप। जी हाँ MQM पाकिस्तान न, MQM हक़ीक़ी न, हीअ जेको MQM बाइकॉट ग्रुप आहे बाइकॉटी आहिनि लंडन वारा, ऐं सम्झां त इहे खटे इहे वेंदा त हू इलेक्शन में टर्न आउट न हुजण जे बराबरि हो। जी हाँ तमामु घटि हाणे टर्न आउट न हुजण जे बराबरि हुजण जा हिकिड़ो त ज़ाहिर हू लंडन वारो चए थो त भई बाइकॉट कयो इलेक्शन जो, पर लंडन वारे जे चवण ते या संदसि राब्ता कमेटी जे चवण ते सिर्फ़ु जेके MQM जा उर्दू स्पीकिंग सपोर्टर आहिनि उहे बाइकॉट कंदा। ॿी महिरबानी हीअ जेको इलेक्शन थिए थी इलेक्शन नथी थिए इलेक्शन थिए थी इलेक्शन नथी थिए त जेके उहे ॿियूं जेके ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ शहर में रहनि था जेका वॾी आबादी आहे उन्हनि में बि कंहिं बि सियासी पार्टी को डिघो चौड़ो जेको माहौल जोड़बो आहे इलेक्शन जो उहो न जोड़ियो आहे। सो मूंखे लॻे थो त जेको सुभाणे परीं इलेक्शन थींदा उनमें टर्न आउट बाइकॉट ग्रुप जेको आहे उहो खटे वेंदो ऐं टर्न आउट तमामु घटि थींदो, मूंखे ईअं महसूसु थिए थो। ऐं टर्न आउट अगरि घटि थींदो त पोइ जिन्हनि जा पका पुख़्ता वोट आहिनि उन्हनि खे हिन मां फ़ाइदो थींदो। मिसाल अगरि ॾिसो न अगरि जेको पॉपुलर वोट हूंदो आहे इलेक्शन में जेको कंहिंजे बि आखे चए में न हूंदो आहे, शहरनि में त ख़ासि तौर ते अक्सरियत इहो ई वोट हूंदी आहे त उहो अगरि मोबिलाइज़ न थियलु हूंदो आहे माना हुन में उहा जज़्बो ऐं स्पिरिट न हूंदो आहे या लाइन में बीह करे सुबुह जो वञी वोट ॾिजे, उहो जज़्बो न हूंदो आहे त पोइ उहो न ईंदो आहे। पोइ कहिड़ो ईंदो आहे जेको पको पुख़्तो कारकुन हुजे, जेके 4 पैसा मिलियल हुजनि, जेको कंहिंजी मिटी माइटी हुजे, सो उहो वोटर जमात इस्लामी जो आहे त उनखे हिन जो फ़ाइदो थींदो। ऐं पीपल्स पार्टी बि ज़ाहिर हुकूमत में आहे, किथे मैनेज थियलु हूंदो वोट, किथे ॿियो मामिलो हूंदो। ऐं जेके उम्मीदवार जेके बि पार्टी जा हाणे पार्टी जो नालो नथो खणा, जेके बि उम्मीदवार जी खीसो थोरो गरम हूंदो जेको आख़िरी राति ते यानी सुभाणे राति ते वञी ही जेके असांजी कची आबादियूं हुजनि थियूं, असांजा नंढा पाड़ा हुजनि था, उन जी मस्जिदनि में वेहंदा, पोइ होको ॾियारिबो अचो बाबा 1000 रुपयो 500 रुपया 2-2000 रुपयो वोट जो वठो ऐं
ऐं जेका बि हुननि जो मज़हब आहे हुन हिसाब सां हुननि जी मुक़दस किताब ते हुनखे हथु रखाईंदा, मिसाल हिंदू क्रिश्चियन मुस्लमान जंहिंजो जेको आहे त उन ते हथु रखाईंदा त उहो वोटर पको हूंदो पोइ, 95% पको हूंदो। पैसा वठी ऐं पोइ जॾहिं को मतिलबु बाइबल ते हथु रखंदो, गीता ते रखंदो, को क़ुर शरीफ़ ते रखंदो त पोइ हू घणे भाङे ईंदो। सो उहो उम्मीदवार बि हिन में पंहिंजी हिकिड़ी अहमियत जताईंदो। पर जेको सरप्राइज़ एलिमेंट आहे, अगरि पाण प्री इलेक्शन ॻाल्हायूं पिया, सुभाणे परीं आहे, छाकाणि त माहौल न जुड़ियो आहे, पर जेको सरप्राइज़ एलिमेंट ॾेई सघे थी उहा PTI ॾेई सघे थी। त पॉपुलर वोट जेतिरो बि, मिसाल अगरि 100 वोटर आहे कराची में ऐं 100 वोटर मां 80 वोटर कंहिंजे आखे चए में न आहे, ठीकु आहे, त उहो अगरि जेतिरो बि निकितो सॼे फेवर में PTI, उन जी अक्सरियत लॻे थो त PTI जे फेवर में वेंदी, छाकाणि त हू रिएक्शन में वोट ॾियणु वेंदो। हू ख़ुदि जेको लंडन वारे जो बि हामी हूंदो, सफ़ा कटर न हुजे पर हामी हुनजो हूंदो, उहो बि MQM पाकिस्तान खे वोट न ॾींदो, उहो जमात इस्लामी खे बि ज़ाहिर कोन ॾींदो, उहो ज़ाहिर पीपल्स पार्टी खे बि कोन ॾींदो, ठीकु आहे। उहो कहिड़ी बची आख़िर में PTI बची, त पोइ आख़िर में PTI खे वोट ॾींदो, जेके शौक़ु बि हुजे वोट ॾियण जो। जी हा। ऐं स्पेशली यूथ, जेके नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि, अगरि जेको मतिलबु उहो वोटर अगरि निकिरंदो त उहो सरप्राइज़ PTI ॾेई सघे थी। सो ॾिसूं, बाक़ी चकर त हीअ इलेक्शन त जहिड़ो न थियण वारा इलेक्शन थिया त को हुन में मज़ो ई न आयो, को न को हुल हंगामो सां मुराद को झेड़ो फसाद न, पर उहो जलसा थींदा आहिनि, कॉर्नर मीटिंगूं थींदियूं आहिनि, हीअ थींदियूं आहिनि। यानी यानी राति जो वरी हुननि कैंसिल कयो आहे, सुबुह जो वरी चयो त यानी आख़िरी ॾींहुं बि, ऐं सुभाणे को ॾींहं खां पोइ त शायदि अॼु राति खां पोइ त शायदि इलेक्शन मुहिम जी इजाज़त बि न हूंदी। जी हा, हिकु ॾींहुं पहिरियां त इजाज़त। सो ही पाकिस्तान जी सिंध जी पाकिस्तान जी तारीख़ में अजीब ग़रीब हिकिड़ा बदियाती इलेक्शन सुभाणे पाण परीं ॾिसंदा।